कोरोना वायरस जो नालो यूनानी ॿोलीअ जे लफ़्ज़ कोरोना या ताज तां वरितो वियो आहे। इहो वायरस ताज जी शक्ल वांगुरु आहे। इंसानी जिस्म में वायरस जी सादी वस्फ़ इहा आहे त वायरस जहिड़े या मुअल शक्ल जी विच वारी हालत आहे जंहिंखे कंहिं बि मख़सूस दवा या इलाज सां ख़तमु नथो करे सघिजे। उन करे वायरस जो तकिड़ो ऐं नज़र ईंदड़ इलाज नथो हुजे। कोरोना वायरस चीन जे मर्कज़ी सूबे वुहान में जानवरनि मां फैलियो आहे। इहो वायरस जानवरनि मां इंसाननि में फैलिजे थो। इंसाननि मां फैलिजण खां पोइ ॿियनि इंसाननि ताईं फैलिजे थो। सभ खां अवल इहो साह जे नलियुनि ते हमिलो करे साह में मूंझ पैदा करे थो। हिन वायरस जी परहेज़ ऐं इलाज ही आहिनि। अवाम खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त वायरस जे इलाज करण जी घुरिज आहे, परेशान थियण जी घुरिज कान्हे। माण्हुनि खे पंहिंजे पालतू ऐं ॿियनि जानवरनि खां परे रहणु घुरिजे। जंहिंखे बि साह जी मूंझ थिए इहो ॻाल्हि लिकाइण बदिरां बिना देरि डॉक्टरनि खे ॿुधाए। ॻुथियल इस्पतालुनि, बस अॾनि, रेलवे स्टेशनुनि ते मास्क पारे पोइ वञणु घुरिजे। सिंगापुर, मलेशिया, चीन मां सफ़र करे ईंदड़ ख़ासि ख़्यालु कनि। सिंध जे सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचो सॼी सिंध में कोरोना चेतावनी जारी कंदे समूरनि इस्पताल में अलर्ट जारी कयो आहे। कोरोना वायरस जे इलाज लाइ सभ खां अवल घर जा समूरा भाती ॾींहं में 4-5 भेरा साबुण या जरासीम ख़तमु कंदड़ पाणियाट सां हथ धोअनि। समूरा माण्हू पाणीअ जो घणो इस्तेमालु कनि। बुख़ार या गले जी सोज़श में बुख़ार जूं टिकियूं वठनि। टीवी ऐं मोबाइल खां परे रहनि। लीडर टीवी पंहिंजे सब्सक्राइबर खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाइणु चाहे थी त अवाम खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त वायरस जे इलाज करण जी घुरिज आहे, परेशान थियण जी घुरिज कान्हे। रुॻो हथ धोअण सां 50% बीमारियूं नथियूं लॻनि।